बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त समूरी सिंध खे सलाम या अली मदद हक़ मौजूद जीअं सिंध जीअं लतीफ़। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हिकु भेरो ॿीहर असांजी हिकु नज़र पंहिंजे फेसबुक वीडियो लाइव प्रोग्राम सिलसिलामत दादू डिस्ट्रिक्ट वाही पांधी जिते खीरथर जबल जे कंहिं ॻोठ में नौजवान निंगरी खे जेको पथरनि सां संसार कयो वियो। असीं कोशिशि कंदासीं त इन इशू ते इन मामले जे हवाले सां उते जे सहाफ़ी दोस्त आसिफ़ जमाली वाही पांधी जे सहाफ़ी दोस्त आसिफ़ जमाली खे पंहिंजे हिन प्रोग्राम में कोशिशि कंदासीं त व्हाट्सअप वीडियो लाइव ते जॉइनिंग कराईंदासीं ऐं कुझु उन खां तफ़सील पाण वठण जी कोशिशि कंदासीं। कोशिशि कंदासीं इन वाक़े जे हवाले सां त इहो वाक़ियो कॾहिं जो थियो ऐं कीअं थियो। उहो इलेक्ट्रिक या प्रिंट ते पहिरीं शो थियो आहे या न, या ख़ाली सोशल मीडिया ते इहो नओं हिकिड़ो उभरियो आहे। मुख़्तलिफ़ फ़ैसिला, मुख़्तलिफ़ सज़ाऊं जेके वॾेरनि जूं जागीरदारी सिस्टम जे हवाले सां कोशिशि कंदासीं हिन वक़्तु उन दोस्त सां वीडियो लाइव ते ॻाल्हि ॿोल करण जी। आसिफ़ जमाली जेके वाही पांधी जा सहाफ़ी दोस्त आहिनि। पोइ वरी माइक खणी वेंदे लॻाईंदे हिन पासे में। हा आसिफ़, मुंहिंजो अव्हां ताईं आवाज़ु ईंदो पर मुंहिंजी पिक्चर अव्हां खे शो न थींदी, ठीकु आहे? हा, ऐं अव्हां वटि मुंहिंजे ख़्याल में रोशनी क्लियर नथी अचे। हिकिड़ो सेकंड अव्हीं मौजूदु रहिजो, हिकिड़ो सेकंड। बाबा हिन खे थोरो सेटिंग कर हिन पासे ऐं ख़्याल सां, जीअं दोस्त जी तस्वीर क्लियर अचे। हा इन पासे ठीकु, ओके। बसि हाणे हीअं कर, थोरो अञा हेठि करींसि आराम सां। हा इनखे खोले पोइ थोरो हेठि करींसि। ठीकु, पर हिन पासे हीअं करींसि। बसि हिते छॾीसि। हाणे हिते कंट्रोल हुजई सॼे हिन ते, ठीकु आहे? हा हिते मौजूदु रह, हिनखे हिते पासे में वेही जा। हिते कंट्रोल कजांइ हिनखे सॼे मामले खे, ठीकु आहे? ओके। हा महिरबानी। सभिनी दोस्तनि जी हिकु भेरो ॿीहर ज़िक्र कंदो हलां त अॼु असांजी जेका नज़र ऐं जेका हिकु विख आहे ज़िला दादू वाही पांधी जेको ज़िक्र करे चुको आहियां त खीरथर जबल जे ॻोठ जंहिं न्याणी मासूम न्याणी जो ज़िक्र कयो मूं पहिरीं बि अव्हां सां, त जेको कंहिं सरदारी निज़ाम जे हेठि जेको कंहिं सरदार जे पुटु जेको फ़ैसिलो कयो ऐं जेको फ़ैसिलो में जेके उन मासूम न्याणी सां जेको ईअं सम्झो हिकिड़ो पाण क़तल खणी चऊं त जेको पथरनि जो संसार जेको कयो वियो। ऐं असीं कोशिशि कंदासीं हिन वक़्तु असां सां सहाफ़ी दोस्त आसिफ़ जमाली वाही पांधीअ मां डिस्ट्रिक्ट ज़िलो असां सां असांजे हिन प्रोग्राम में सिलसिलामत व्हाट्सअप वीडियो लाइव ज़रिए जेको हिन वक़्तु अव्हीं उन दोस्त खे ॾिसी बि सघो था। उन दोस्त खे चंद सेकंडनि खां पोइ उनजो आवाज़ बि अव्हां ताईं असीं पहुचाइण जी कोशिशि कंदासीं ऐं हिन वाक़े जे हवाले सां पाण मालूमात कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं। आसिफ़ जमाली, अव्हां जी वॾी महिरबानी प्यारा दोस्त असांजे अॼोके प्रोग्राम सिलसिलामत वीडियो लाइव ते जॉइनिंग करण जी। पहिरीं त पाण ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं इन इशू, इन मामले जे हवाले सां, इन मासूम न्याणी जे हवाले सां
त इहो मामिलो इहो इशू जेको वाक़ियो जेको हिकिड़ो तमामु वॾो दर्दनाक जेको हिन जेको सोशल मीडिया ते जेको हले पियो इहो कॾहिं जो वाक़ियो आहे ऐं इहा कहिड़ो ॻोठु आहे दादू ज़िले खां केतिरो परे आहे या वाही पांधी खां केतिरो परे आहे छा उहो को ॿाराड़ी आहे वाहण वस्ती आहे झर झंग आहे छा आहे जेकॾहिं तफ़सीली सां जेकॾहिं असांजे अॼु कॾहिं प्रोग्राम में ब्रीफ कंदो त अव्हांजी वॾी महिरबानी थींदी पर हिकिड़े सेकंड खां पोइ अमी पंहिंजी ॻाल्हि पोइ कंटिन्यू कजो हिकिड़े सेकंड खां पोइ ओके कॾहिं स्पिन मसले खे पंहिंजे सोशल मीडिया ते जेको आहे आंदो आहे मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ वाक़ियो दादू ज़िला जे इलाइक़े खीतर जे शाही मकान जेको वाही पांधी खां तक़रीबन 20-30 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे हिकिड़ो जाबली इलाइक़ो आहे उते घर पंहिंजा में जेको आहे हीअ रिंद बिरादरी जा माण्हू रहनि था इहे वाक़ियो जेको आहे ॿुधायो वञे त गुज़िरियल ॾींहुं सोशल मीडिया ते इहा शइ वायरल थी त जेको आहे शाही मकान वेझो घर पंहिंजा में रहंदड़ हिकु नीगरी खे जेको आहे कारा जे इल्ज़ाम हेठि हुनजे सरदार जे पुटु जेको आहे हुनखे जेको आहे सो या फतवा ॾिनी त हिनखे संगसाए करे मारियो वञे गुज़िरियल ॾींहुं इहे ख़बरूं जेको आहे मीडिया ते सोशल मीडिया ते गर्दिश करण खां पोइ SSP दादू पारां हिन मामले जो जेको आहे नोटिस वरितो वियो सख़्ती सां नोटिस वठंदे SHO वाही पांधी खे जेको हिदायतूं ॾिनियूं वियूं त तव्हां जेको आहे हिन वाक़े जी जेका जांच कयो आहे हिन जेका तफ़सील आहिनि उहो साम्हूं आणियो उन सिलसिले में गुज़िरियल ॾींहुं जेको वाही पांधी पुलिस नीगरी जो जनाज़ो पढ़ाईंदड़ जेको मौलवी आहे जंहिंजो तालुक वाही पांधी साहिब जो नालो मुमताज़ लिगारी आहे उनखे हिरासत में वठी हुन खां पुछा गाछा कई जंहिंखां पोइ अॼु सुबुह जेको वाही पांधी पुलिस हुन मौलवी खे साण करे जेको आहे नीगरी जे क़बर ते जेको आहे पुलिस वई आहे हिन खां पोइ जेको आहे नीगरी जे ॻोठ बि पुलिस वई हुते जेको आहे पुलिस नीगरी जे वारसनि जा जेको बयान रिकॉर्ड कया ऐं जाइ वारदात जेको आहे हुनजो बि जाइज़ो वरितो ऐं ख़बर जेको आहे हुनजो बि जाइज़ो वरितो जेको आहे जंहिंखां पोइ वाही पांधी पुलिस नीगरी जे वालिदैन खे जेको आहे साण करे जेको आहे वाही पांधी थाणे ते आंदो जिते जेको हिननि मीडिया जे आॾो इहो बयानु ॾींदे चयो त जेको आहे इहे जेका असांजी न्याणी खे जेको आहे सोशल मीडिया ते ख़बरूं हलनि थियूं त नीगरी खे जेको आहे कारनि जे इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो आहे हिनजे किरनि खपनि में का बि सदाकत न आहे असांजी नीगरी जेका आहे सो हुनजे मथां जेका जबल जी छिट किरी पई आहे जंहिं सबबु हुनजो मौत वाक़ियो थियो आहे जी अच्छा आसिफ जमाली मुंहिंजो आवाज़ पहिरियों क्लियर अचे पियो अव्हां ताईं जी मुंहिंजो आवाज़ अचे पियो हा आवाज़ तव्हां अचे घटि अचे थो तव्हां ठीकु आहे अच्छा इहो अव्हां असांखे ॿुधाइजो त इन वाक़िए खे केतिरा ॾींहं थिया आहिनि जी आवाज़ तव्हांजो असुल न पियो अचे थोरो घटि थो अचे अच्छा हिकिड़ो सेकंड हिकिड़ो इन वाक़िए खे केतिरा ॾींहं थिया आहिनि तक़रीबन हिकिड़ो मिनट मौजूदु रहिजो हा जी जी आसिफ हाणे मुंहिंजो आवाज़ क्लियर हूंदो न ठीकु आहे छो जो थोरो नेट जो प्रॉब्लम आहे मुंहिंजे ख़्याल में इन करे अच्छा मूं पियो इहो पुछणु चाहियो त हिकु भेरो वरी असांखे ॿुधाइजो त इन वाक़िए खे केतिरा ॾींहं थिया आहिनि ऐं इहो वाक़ियो हाणे ज़ाहिर कीअं थियो आहे पहिरीं इहो वाक़ियो ज़ाहिर छो न थियो साहब ही वाक़ियो 21 नवंबर ते जेको आहे पेश आयो आहे उन मामले खे जेको आहे उतां जे माण्हुनि पारां जेको दॿायो वियो पर गुज़िरियल ॾींहुं जेको आहे पुलिस ज़रियनि मां ऐं ॿिनि ज़रियनि मां जेको आहे इहा ख़बर जेको आहे आउट थी आहे त जेको आहे नीगरी खे जेको आहे कारा जे इल्ज़ाम हेठि क़तल कयो वियो जेका पोइ पुलिस जेको आहे फौरी तौर ते इहो कयो जो हितां जी जेका मौलवी आहे हुनखे जेको आहे पंहिंजी हिरासत में वठी हुन खां हाल वाल वरिता मौलवी जो चवणु हुयो त मूंखे जेको आहे हुतां रिंद बिरादरी जे कुझु माण्हू हुया ॿ माण्हू हुया ऐं हिकिड़ो माण्हू हितां वाही पांधी हुयो हुननि असांखे चयो त असांजो जेको आहे कबियो थियो आहे तव्हां जेको आहे हली असांजो जनाज़ो जेको आहे नंढड़ी जो पढ़ो जेका पोइ जीअं मूंखे हिते तक़रीबन राति शाम जे धारे जेको आहे मूंखे हितां वठी विया 2 कलाक जो पंधु हुयो असां जेको आहे 10-11 बजे हुते पहुतासीं ऐं सुबुह जो जेको आहे असां जेको आहे हुते कब्रस्तान जे पासे में ई हुते घर हुयो असां रहियासीं पोइ सुबुह जो जेको आहे हू नीगरी जो लाश खणी आया ऐं मां जनाज़ो पढ़ी माना हलियो आहे बाक़ी हिन मामले जी मूंखे का ख़बर कान्हे त हीउ को मर्डर आहे या छा मूं हुन खां पुछियो त छा मसइलो थिए चई हिन जे मथां भित किरी आहे जेका जबल जी छिप किरी आहे जंहिंजे नतीजे में हिन जो जेको आहे इहो थियो आहे वाक़ियो पेश आयो आहे पर इहे इलाइक़े में इहे चौबोल आहिनि त
त हिन खे जेको आहे नींगरी खे कारा जे इल्ज़ाम हेठि जेको आहे क़तल कयो आहे। अहिड़ी फतवा रिंद बिरादरी जे सरदार जेको पुटु आहे उन जे नाले चवनि था त हिन अहिड़ी क़िस्म जी फतवा ॾिनी, जंहिंखां पोइ जेको आहे वारसनि पारां जेको आहे नींगरी खे बेदर्दीदा संसार करे क़तल कयो वियो। जी आवाज़ मुझे अचे पियो पहिरां? आवाज़ मुझे अचे पियो पहिरां? हाँ, ईअं हिकु हिकु ॿ ॿ सेकंड आवाज़ रुकिजी ईंदो, अवां परेशान न थियो, अवां सां मां ॻाल्हि ॿोल्हि शुरू कंदुसि। अच्छा, जीअं अमी ॻाल्हि कई सरदार कबीले जे कंहिं पुट जेको हीउ फ़ैसिलो कयो ऐं सॼो इशू, त अव्हांजी सरदार जे पुट या सरदार जे कंहिं धुर सां का इन मामले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे, या पुलिस छा थी चए, पुलिस सां का अव्हांजी कंहिंसां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे? इहो बि असां सां ज़रूरु ब्रीफ कजो पहिरां। सरदार जे पुट या सरदार सां असांजो हिन मामले ते राब्तो त न थी सघियो आहे। बहरहाल एसएसपी दादू जो चवणु आहे त असां जेको आहे हिन मसइले खे हिकु एहसास मिले थी वॾो मसइलो आहे, असां हिनखे जेको आहे तमामु जेको मुख़्तलिफ़ पासा ॾिसंदासीं ऐं जेको आहे असां जांच कंदासीं, हिनजी ख़बर कशाई करे जेको आहे मेडिकल कराईंदासीं। जेकॾहिं हीउ क़तल जो वाक़ियो आहे त असां जेकी जवाबदारनि ख़िलाफ़ जेको आहे क़तल जो केस दाख़िल करे हिननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। अच्छा, महिरबानी आसिफ जमाली साहब, इहो बि ॿुधाईंदा हलिजो त हिन वक़्तु इन वाक़े खां पोइ इलाइक़े जो या वाही पांधी या दादू डिस्ट्रिक्ट जे रवासियुनि जो छा चवणु आहे, उन कंहिंसां अव्हांजी का ॻाल्हि ॿोल्हि इन वाक़े खां पोइ थी आहे? मामले जी जीअं ख़बरूं सोशल मीडिया खां पोइ वरी जॾहिं प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया में जॾहिं हलणु शुरू आहिनि त इंसानी हक़नि जा जेको आहिनि सो अलमबरदार या जेके हक़नि जी तंज़ीमूं आहिनि उहे जेको आहे सो मुसलसिल असां खां जेको आहे राब्ते में आहिनि, असां खां तहसील करे विया आहिनि, हिन मामले जी का मज़बूत करे विया आहिनि, अफ़सरनि खां मुतालबो करे विया आहिनि त हिन मामले खे जेको आहे सो चङी तरह जेको गहराई में वञी जेको आहे सो जेको मामले खे शफ़ाफ़ बणाए हुनजी इंक्वायरी कई वञे त जीअं माना नारी सां जेको नींगरी सां इंसाफ़ थी सघे। वॾी महिरबानी आसिफ जमाली साहब, आख़िर में इहो ज़रूरु ॿुधाइजो त ॾिसो त जीअं सोशल मीडिया ते हीउ 10-12 ॾींहंनि खां पोइ हीउ वाक़ियो शो थियो आहे, त मुंहिंजे ख़्याल में त कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि डिस्ट्रिक्ट दादू में जिथे इलेक्ट्रिक मीडिया या प्रिंट मीडिया ते उहे शो न पिया थियनि, का ख़बर चा नथी पए, सोशल मीडिया ते बि 10-12 ॾींहंनि खां पोइ अचनि पिया। त अहिड़ा कई वाक़िया अॻे में बि के वाक़िया थिया हूंदा, इन हवाले सां या अॼोके हिन वाक़िए जे हवाले सां अव्हांजो छा ख़्यालु आहे? अव्हां कीअं था ॾिसो इन्हनि मामलनि खे? बिल्कुलु असांजो इलाइक़ो जोगी तालुका जो इलाइक़ो, ख़ासि तौर ते काछी वारो इलाइक़ो हिकु इंतिहाई पुठिते पियल इलाइक़ो आहे। तमामु जेको आहे इलाइक़े में इहो इलाइक़ो पुठिते पियल आहे, ख़ासि तौर ते खीतर जाबलू पटी, हुते जेका खोड़ इंसानी आबादी जेको आहे उहे उते रहंदा, उते खोड़ सारा मसइला थियनि था, उहे जेको आहे सो बिल्कुलु मीडिया ते नथा अची सघनि, नथा अचनि, या उनजा वालिदैन या उनजा मिट माइट उहे हरगिज़ नथा अचनि त असांजो जेको आहे सो मीडिया ते इहा शइ हले, असांजे ख़िलाफ़ क्वारी थिए ऐं असांजे ख़िलाफ़ कार्रवाई थिए। ऐं गॾो गॾु मां अव्हांखे वीडियो ॿुधाईंदो हलां त हिते जे ॿारनि ते हितां जे सरदारनि वॾेरनि जो वॾो असरु आहे। असां खोड़ मसइला जेके हाईलाइट कया आहिनि, ताज़ो जेको आहे वाही पांधी देव रोड गुलाम लाशारी में हिकु नींगरी खे घर में गिरी जेको आहे ज़्यादती जी कोशिशि कई। असांखे त इहे मामले जो मां केटीएन सां मुंहिंजो वास्ता आहे, केटीएन कोशिशि में मां अहिड़ी क़िस्म जूं ख़बरूं जेको आहे हाईलाइट कयूं त उहे माण्हू जेको आहे मूंखे धमकियुनि ते लॻी आया, मुंहिंजे ख़िलाफ़ कोर्टनि ते या इहे असां खोड़ सारा मसइला थिया आहिनि। पर असांजो जेको हाल आहे, असां रस्ता पंहिंजी जेको आहे ख़बरूं वारे इलाइक़े जो पंहिंजो काछी जूं ख़बरूं असां ॾियूं था। बहरहाल माना ज़रूरत आहे हिते समाजी ऐं सियासी धीरनि खे जेको आहे एक्टिव थियण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे शऊर ॾियण जी ज़रूरत आहे, ख़ासि तौर ते इंसानी हक़नि सां जेकी लाॻापियल जहिड़ियूं आहिनि, जिन जो कमु आहे, ख़ासि तौर ते औरत तंज़ीमूं आहिनि, उन्हनि जो हिते को किरदारु न आहे। उहे सिर्फ़ु जस्ट जेको आहे असां खां ख़बरूं वठी उहे अॻिते पाण जेको आहे हुन ते कमु कनि था, बाक़ी जेको अमली तौर हिते हुननि जो को किरदारु कोन्हे। कंहिं बि मामले ते असां खां मसइला थियनि था, असां सां उहे माण्हू तावन करण लाइ तयारु कोन्हे, असांखे जस्ट हिकिड़ो हौसलो ॾियण लाइ उहे माण्हू तयारु न आहिनि। उहे बसि साइड में वेठा आहिनि ऐं पंहिंजे जेको आहे रोज़गार खे वेठा आहिनि। बाक़ी जेको असां ख़बरूं जेको हलाए थो उहो साफ़ लोड़े थो, बाक़ी जेको अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। असां जेको हुननि खे चऊं था त तव्हांखे जेका कमु करिणो आहे, तव्हां अमली तौर ते मैदान ते अचो, तव्हां कागज़ी कार्रवाई खां निकिरो, तव्हां
पंहिंजी एसी हाल में जेकी तव्हां प्रोग्राम थियनि था उन्हनि मां निकिरो था कच्छ जेको तमामु पोइते पियल इलाइक़ो आहे तव्हांखे मां हिकु ॿी ॻाल्हि ॿुधाईंदो वञा कुझु महीना अॻु में जेको आहे वाई पांडे में हिकु नीगरी खे जुआ में हाराइण जी शादी कराई वई अहिड़े क़िस्म जूं ख़बरूं असां हाईलाइट कयूं असां उन्हनि माण्हुनि सां मुआरो अटकायोसीं माशरे हितां जे वॾेरनि सां उन जे छाड़तनि सां असां उन्हनि खे बिल्कुलु फेस कयो असां उहे ख़बरूं हाईलाइट कयूं असां उहे वाक़ई जी एफआईआर दाख़िल थी वई पोइ ऐं उन्हनि में मिलियोसीं कि मौलवी जे निकाह पढ़ाइण जे ख़िलाफ़ कार्रवाई थी या जे वालदेन हुआ उन्हनि खे फ़ाइदो थी वियो बहरहाल मीडिया जो जेको थोरो घणो कमु आहे ख़ासि असांजे जेके वाई पंहिंजे साहिब आहिनि असां थोरो घणो कमु जेको कयूं था बहरहाल वरी तव्हां इन शइ ते अञा वधीक कमु थियणु घुरिजे जी जी हिकिड़ो मिनट प्लीज़ अच्छा महिरबानी प्यारा आसिफ जमाल साहब आख़िर में इहो ज़रूरु ॿुधाइजो मौलवी साहब जे हवाले सां जंहिं जनाज़ नमाज़ पढ़ी उहो मौलवी साहब केरु हुयो ऐं उन सां उनजो नालो छा हुयो जेकॾहिं शेयर करे सघो था त ऐं छा उन सां अव्हां जी ॻाल्हि ॿोल थी आहे त उनजो छा मौक़िफ़ आहे इन हवाले सां मौलवी ममताज़ लेगारी सां ॻाल्हि ॿोल थी आहे जंहिंजो तइल्लुक़ वारी पांडी सां आहे हुन सां ॻाल्हि ॿोल हुन मूंखे चयो त असां जेके तक़रीबन शाम जे टाइम ते मूं वटि ॿ माण्हू आया हिकिड़ो हितां जो वाई पांडी ऐं ॿ माण्हू जेके हुतां जे शाही मकान जा रहिवासी हुआ हुननि असांखे चयो त भई असांजी हिकिड़ी छोकिरी वफ़ात करे वई आहे तव्हां जनाज़ नमाज़ पढ़ो ऐं मौलवी इहो चयो त हुननि जा मल्ला परवा जा जेके शादियूं थियनि थियूं निकाह वग़ैरह मां हुन वटि ईंदो रहंदो आहियां सो उन ॾींहुं जेको आहे हीअ मूंखे हुते वठी आहे तक़रीबन शाम जे टाइम ते मां 2 कलाक जी सफ़र खां पोइ हुते राति जो पहुतो आहियां 10-11 बजे मूंखे कब्रिस्तान जे पासे में उते तरसायो वियो मूंखे सुबुह जो जेको आहे मदद खणी ईंदासीं पोइ तव्हां जेको आहे हुनजो जनाज़ो पढ़िजो पोइ हू चयो माना मां सुबुह जो तक़रीबन 8 बजे जेको आहे नीकिरी जो लाश आंदो मूं जनाज़ो पढ़ियो मूंखे हिन मामले जी का ख़बर कोन्हे त हुनजो मर्डर थियो आहे या छा थियो आहे मूंखे इहा का ख़बर कोन्हे बाक़ी इहा त छोकिरी उमिरि जी नंढी हुई निकिरी हुई 10-11 साल जी हुई पर हुनजे वालिदनि चवनि छोकिरी असांजी नंढी 8 सालनि जी हुई हुन ते जेकी माना जेके इल्ज़ाम हुआ था हुननि काराइण जा या ॿिया इहो जस्ट असांखे फासाइण जे लाइ कयो थो वञे बहरहाल असां चऊं था त हिन मामले जी जेको आहे मुख़्तलिफ़ रुखनि सां जांच थिए हिन में जेको आहे असां पुलिस खे चवंदासीं ऐं ख़ासि तौर ते इंसानी हक़नि जे लाइ कमु कंदड़ तंज़ीम आहिनि ख़ासि तौर ते औरतुनि जे हवाले सां जेकी तंज़ीमूं कमु थी कनि असां चऊं त तव्हां हिकिड़ो प्रेशर डेवलप कयो ऐं पंहिंजे हालात ख़ासि ज़िलेदारी जे इंतज़ाम ते त हिन मामले खे वधि खां वधि जेको शफ़ाफ़ बणाए हुनजी जेका जांच कयो वञे निगरी सां इंसाफ़ कयो वञे वॾी महिरबानी प्यारा आसिफ जमाल साहब वॾी महिरबानी मोहबतूं भाउ मोहबतूं थैंक यू